वॾोड़ मुंहिंजा ख़ान अदियूं शाह लतीफ़ चए मन गोली खेप गॾे अदाड़ी मन गोली अस्सलाम वालेकुम, नमस्ते, राम राम, जय माता की। अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अब्दुल्ला ॻोठ में। सिंध जो सुरीलो रागी उस्ताद रतन बील सां गॾु आहियूं ऐं उस्ताद रतन सां ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं उस्ताद रतन जे ज़िंदगी जे हवाले सां पोइ ॻाल्हि ॿोल कंदासूं। उस्ताद रतन राग जी दुनिया जो हिकिड़ो बेताब बादशाह आहे जंहिं 12 साल खां वठी अॼु ॾींहुं ताईं राग सां वाबिस्ता आहे। अचो त उस्ताद जूं ॻाल्हियूं ॿुधूं ऐं उस्ताद खां हाल वाल वठूं। उस्ताद नमस्ते, कहिड़ा हाल? ठीकु ठाक आहियो? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास। उस्ताद अॼु दिलि चयो त तव्हांखां अॼु इंटरव्यू कजे, छो जो तव्हां बि संगीत जी दुनिया जा हिकिड़ा बेताब बादशाह आहियो ऐं सदाईं संगीत सां वाबिस्ता रहिया आहियो। हिन वक़्तु तव्हां अब्दुल्ला ॻोठ में मौजूदु आहियो। भला असां तव्हांखे ॻोल्हे लधो आहे, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे जो तव्हां असांखे मिली विया आहियो। उस्ताद असांखे राग जे बारे में ॿुधायो, तव्हांखे हीउ राग जो शौक़ु कॾहिं थियो ऐं तव्हां असुलु किथे जा आहियो? इहो मुकमल तव्हांखे असांखे हिस्ट्री ॾियो जो असां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे साथियुनि खे असां वंड करे सघूं, असां शेयर करे सघूं। बाबा साईं, आऊं असुलु रंधड़ मुंहिंजो ॻोठ टलो बाबो ॻोठ सैद साहिब ख़ान जो ॻोठ सॾिबो गुंदमोरो कात सॾिबी आहे ऐं उते रहंदो आहियां। रागदारी जो हिसाबु जेका आहे सो दुनिया में को केसट जी वजह सां न आहियूं, पर हुनजी दुनिया जे हिसाब सां नरवार आहियूं इंशा ताला अलाह जे रब जी महिरबानी सां। जो असां मुंहिंजो उस्ताद लौंगी वैरागी आहे, मूं उन खां शिक्षा वरिती आहे। बाक़ी जे लाइ बाजो जेका आहे हारमोनियम जेका थींदा आहे उहो मूं शिक्षा वरिती आहे। असांजो मुंहिंजो मामू सॻो आहे सालू गिल हिकिड़ो फ़नकार आहे, उनजो माशाल्लाह केसटूं बि सुठियूं आहिनि, दुनिया में उनजी इज़त पाए ऐं उनखे दुनिया चाहीण वारी भाइण वारी, पर उहो हिन दुनिया में हींअर न रहियो आहे। पर हालांकि मुंहिंजो बाजे में उस्ताद उहो ई आहे, उस्ताद सालू। जी हा, सालू। असुलु ॻोठ मुंहिंजो गुंदमोरो। गुंदमोरो डिस्ट्रिक्ट, ज़िलो कहिड़ो लॻे थो उस्ताद? ज़िलो बदीन। अच्छा, बदीन। हा, ज़िलो बदीन, तालकोटनो बाहो। उन टाइम तव्हांजी केतिरी उमिरि हुई जॾहिं तव्हांखे हिन राग सां प्रेम थी ऐं मोहबत थी, तव्हांखे लॻनी लॻी हिकिड़ी राग सां? बाबा साईं, आउं हुउसि तक़रीबन 12 साल जो हुउसि। उन साल खां वठी असांजे ॻोठ में असांजे पंहिंजे बिरादर वारनि माई अलावा साईं फ़नकार तव्हां ॿुधी हूंदी घणो करे। उस्ताद में केतिरो टाइम थियो हूंदो हुनखे जेको माई अलावसी जो तव्हां गीत ॿुधो ऐं उनखां पोइ तव्हांखे हिकिड़ी लॻनी लॻी वई? साईं, उनखे तक़रीबन आउं भाइजो त 35-40 खनि साल थी विया आहिनि। वाह वाह, वॾो अरसो आहे। हा, ऐं नंढो हुउसि, तक़रीबन 12 साल जो हुउसि। उन टाइम खां वठी पोइ मुंहिंजो शौक़ु थी वियो उन जे राग ते। पोइ जेका उहो घरनि में जेका पंहिंजे थां जेका या डॿो हूंदो या को दिलो हूंदो, पर उहो खणी उनखे वॼाईंदो हुउसि ऐं उन ते ॻाईंदो हुउसि शौक़ु जे हिसाब सां। पोइ माशाल्लाह शुक्र आहे मालिक जो। पोइ इहा रागदारी जेका बि आहे ऐं मुंहिंजे उस्ताद खां मूं शिक्षा वरिती, उन खां सिखिया मूं वरिती। कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि सां, जेके मशहूरु तरीन फ़नकार हुया बदीन जा, उन्हनि सां तव्हां कीअं बि फ़नकारनि सां गॾु ॻायो हुजे, उन तव्हां नाला ॿुधाइजो। बाबा साईं, तक़रीबन पंहिंजे असांजे सिंध जो फ़नकार, सुठो फ़नकार, सीनियर फ़नकार उस्ताद मिठू कछियो ऐं उन सां बि गॾु आउं ॻाए आयो आहियां, उन्हनि सां बि गॾु घुमी आयो आहियां। हालांकि आउं त मिस्किन माण्हू हुउसि, पर हालांकि हू मुंहिंजे राग ते बि आशिक़ हो, आउं हुनजे राग ते आशिक़ हुउसि। वाह वाह। पर अहिड़े हिसाब सां पोइ जेके बि आहे अलानू आहे जूणे जो या लुकमान हाफ़िज़ अलमानी हो, उहो बि असां गॾु घुमियासीं ऐं मरूम हैदर खोसो, इहो बि असां गॾु घुमियासीं। पर छा आहे, ॿिया अहिड़ा छोटा छोटा कई फ़नकार असां जहिड़ा जेके आहिनि उन्हनि सां बि काफ़ी असां गॾु घुमिया आहियूं। पर छा आहे, जो असांजो अॻिते जी वाधारो थिए, जीअं माण्हू अॻिते जी वधे, उहा छा आहे, असांजी कोशिशि जाम आहे, पर अॻिते असांजो को सपोर्ट करण वारो न आहे ऐं अॻिते असांखे केरु वधाइण वारो माण्हू न आहे जेको असांखे अॻिते घुराए ऐं इन फ़न जे हिसाब सां असांखे कामयाबी करे।
ज़बरदस्त उस्ताद तव्हांखे कंहिंजी शाइरी सुठी लॻी तव्हां शुरू खां वठी हैसी ताईं तव्हां जेके साईं गीत ॻाया आऊं आहिनि जेका पहिरीं शुरू मां मूंखे शाइरी अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जी उनजी मूंखे शाइरी जेका आहे ऐं तमामु खां वठी उनजे शौक़ु मूंखे इलाही शौक़ु आहे उनजे लतीफ़ साईं जे शाइरी जी ऐं सचल सरमस आहे या बाबा बुला शाह आहे साईं मिसरी शाह बादशाह आहे ऐं हाजी शाह आहे मेहंदी शाह आहे ऐं अहिड़ा जेके ओछा कनि ऐं सुठा फ़नकार आहिनि ऐं असांजे सिंध जो मौलवी हाजी अहमद मल्ला तक़रीबन उन जा बि मूं वटि इलाही कलाम सिंधी अंदाज़ लाड़ी अंदाज़ उहो बि मूं वटि माशाल्लाह आहिनि पर मूंखे घणो तवजा जेका बि आहे ऐं शाह साहिब जे रसाले जो ऐं शाह साहिब जे अॼु पाण खे असां सभिनि खे तव्हां कहिड़ो गीत ॿुधाईंदा शाह साहिब जो ॿुधाईंदा या को ॿिए के शाइर जो साईं आऊं शाह साहिब जो बि ॿुधायां थो तव्हांखे ज़बरदस्त भिटाई जो उहो शाह साहिब जो तव्हांखे ॿुधायां थो जी दोस्तो अचो त पाण उस्ताद रतन भील खां पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो गीत ऐं कलाम ॿुधूं अजूरी अनजान मूं संग सुञाण अजूरी अनजान मूं संग सुञाणे न कयो हूं दिल ज़ुद में तिरी कोयारे जी कान रती जी रिहाण मुंहिंजी अड़ाए मुंहिंजे ॾियो मूंखे डूंगारे दुख मंडे अदाड़े मूंखे डूंगारे दुख मंडे अदाड़े ऐं ते पंध पछाड़िया आहियां मूंखे डूंगारे दुख मंडे चढ़ी जी जबल चोट ते भदोरे मुंहिंजा गान चढ़ी जबल चोट ते पे साथन के सॾे अदाड़े पे साथन के सॾे अदाड़े ऐं ते पंध पछाड़िया आहियां मूंखे डूंगारे दुख मंडे ओ सुती सेज ते भदोर मुंहिंजा गान सुती पैस सेज ते भदोर मुंहिंजा गान मूंखां लेड़ा व्याप लॻे अदाड़ी मूंखे लेड़ा व्याप लॻे अदाड़ी आंत पंध पछाड़िया आहियां मूंखे डूंगारे दुख मंडे